सेवन खां ख़बर शामिल कयूं पिया। महमद सफ़र सेवानी जे रिपोर्ट मुताबिक़ सेवन वेझो नईंग शरीफ़ में खीरथर जबल जे पहाड़ी सिलसिले में वाक़ियो हज़रत सैयद कंबर शाह जीलानी जो 723 टे रोज़ा सालियानो उर्स मुबारक जारी। मेले में मुल्क के चइनि सूबनि मां हज़ारें पांधीड़नि जे अचण जो सिलसिलो जारी। उर्स मुबारक की शुरुआत दरगाह सैयद कंबर अली शाह जीलानी के गादी नशीन पीर सैयद साले शाह जीलानी हज़ारें मुरीदन से गॾु दरगाह ते चादर चाढ़े दुआऊं घुरी ऐं दुआ घुरण खां पोइ मुरीदन पारां नूरानी नूर हर बला दूर जा नारा पिण हया विया। मेले में चोरियल झूला रांदीगरनि जा दुकान ऐं किशमिश मिठाइनि जा दुकान भी लगाया विया। जॾहिं त मेले में सिंध के भलोड़ मल पहलवाननि पिण मल जा मुक़ाबला करे ऐं इनाम हासिल कया। ॾिसंदड़नि खूब दाद ॾेई मज़ो माणियो। माण्हुनि खे लुत्फ़ अंदोज़ करण लाइ तमामु सुठे नमूने सां बाज़ारूं सजायूं वयूं। जॾहिं त सुभाणे ॿिए पहिरीं निमाज़ खां पोइ गादी नशीन पीर सैयद साले शाह जीलानी तरफ़ां ख़ासि दुआऊं घुरी वेंदियूं। जीलानी सैयद जा मुरीद ऐं आयल अक़ीदतमंद शिरकत कंदा।